नाज़िर मेमण ॻोठवासी पोरियो शकील मेमण जा 2 मासूम पुट दिमाग़ जी पुरस्रार बीमारी में मुब्तला हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। संदसि फारसन सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था सरवर मेमण जी रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेमण ॻोठ जे अब्दुल करीम पाड़े में पोरियत आहे शकील मेमण उन जे घर में। उन जा 2 नंढा ॿार आहिनि, 2 पुटनि जिन जी उमिरि हिकिड़े जी 17 साल ऐं ॿिए जी 2.5 साल। ॿई हिकु पुरस्रार बीमारी में मुब्तला थी विया आहिनि ऐं जेके हलण फिरण खां लाचार हिकिड़े बिस्तरे ते पियल आहिनि। बेयारो मददगार पोरियत जी इहा ई अपील आहे त संदसि बचनि जो इलाज कराए ॾिनो वञे। उन सिलसिले में ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही उन सां कहिड़ी परेशानी आहे। कंदी आहियां, वॉशरूम वग़ैरह सभु पाण खंदी आहियां। पे वीचारो बीमार आहे, उहो बि अॼु कंदो आहे वीचारो। बच्चे मथे में पाणी आहे, हाणे अहिड़ो इलाजु कनि जो असांजा बच्चा सही थी वञनि। असां ॾाढा रोअंदा आहियूं, ॾाढा परेशान आहियूं, कंहिंखे ॿुधायूं हाल पंहिंजो। ये पैदाइशी तकलीफ़ आहे हिननि खे, पैदाइशी पेट मां ई निकिता आहिनि, माना बीमार आहिनि। दिमाग़ में पाणी आहिनि, सही नथा थियनि, न हलनि था, न फिरनि था, न वेहे थो, न थिए थो, बसि इहो पिया आहिनि। जेको ॼाओ न उहो बि माना 18-17 साल जो, उहो बि ईअं ई आहे। वरी ॿियो जेको ॼाओ आहे उहो बि अहिड़ो ई आहे, उनजो बि दिमाग़ में पाणी आहे। वॾे खे ऑपरेशन करायो जना मां, 2 दफ़ा ऑपरेशन करायो, नली विझायमि पर सही कोन थियो। हाणे असां चऊं था प्राइवेट मां करायूं त सही थिए। हाणे असांखे हुकूमत मदद ॾे, हाणे ऑपरेशन बि अहिड़ो असांखे तसली ॾिन जो माना सही थी वञे त असांखे तसली ॾिन त असीं ऑपरेशन करायूं। हुकूमत खे अर्ज़ु करियां थी त हिनखे मुंहिंजे बच्चनि खे इलाज कराए वञे। कंहिं बि मूंसां तामन न कई आहे। जो कुझु बि माना जो मुंहिंजो पाड़नि जे हिननि उन्हनि मूंखे चयो त माना बाबा इहो सरकारी में थींदो। ऐं मूं पहिरीं बि बचे खे सरकारी में इलाजु करायो, मुंहिंजो बचो सही न थियो आहे। हाणे ॿिए बचे लाइ करे ऐं ढोड़ां पियो, पर कंहिं मूंखे हेल्प न कई आहे। प्राइवेट में ॾेखारियो हुअमि, प्राइवेट जे अंदरि माना मूंखे चवनि था 1.5-2 लख रुपया ख़र्चो आहे। ऐं मूं वटि एतिरी पहुच न आहे, ऐं बचनि जी करियां या पंहिंजी मज़ूरी जी करियां। मां पाण ई जेको सो मज़ूरी करणु वञा थो त बि जेको इन जे लाइ परेशान हूंदो आहियां। वरी घर पहुचंदो आहियां, इन जी कींदो आहियां। हिन जी माउ खां खजे नथो, बचो आहे वज़न ई थी वियो आहे मशाला। इलाही कोशिशि कई आहे, इलाही हेॾां होॾां हेठि मथे दौड़ियो आहियां, पर कंहिं बि तावन जे लाइ न आहिनि। मूं वटि पेट जे अंदरि मां जीअं निकितल आहिनि, मां जे मां हिननि जे पेटनि में दिमाग़ में पाणी जीअं ॿुधाईंदी आहे त जेको त हिन ऑपरेशन थींदो। हिन में छंडियूं लॻंदियूं, 2.5 लख रुपया ख़र्चो थींदो, के चवंदा 2 लख रुपया ख़र्च थींदो। दिमाग़ जे मसइले जे करे मूंखे बचनि में इलाही परेशानी आहे। मुंहिंजी न्याणी जेकी ॼाई आहे उहा सही आहे, हे 2 पुट मुंहिंजा जेका न सफ़ा परेशानी में बचे में। इन जी जेको आहे हुकूमत सिंध सां अपील थो करियां त महिरबानी करे हिन जो जेको आहे सो वार कनि। ऐं हिकु मली जे अंदरि कहिड़ी बि का हिकिड़ी अहिड़ी हॉस्पिटल न आहे जा जदीद तरीक़े सां हुजे। हिते ॿाराड़ीअ जा जेके माण्हू आहिनि, ॻोठ देहात आहिनि, इन जे अंदरि इतिहाई माण्हू गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारीनि पिया। अॼु हिन शकील मेमण जी हिते घर जी हालत थी आहे ऐं हिन जे बचनि जी जेके मथे ते धक हणी रहिया आहिनि, हिननि खे को सुख ऐं चैन न आहे, आराम न आहे, इंतिहाई गुरबत वारी ज़िंदगी में गुज़ारीनि पिया। हिननि असांखे रोई करे पंहिंजा हाल अहिवाल ॾिना आहिनि। ऐं हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ हुकूमत खां दरख़्वास्त थो करियां, ख़ुदा रा महिरबानी करे हिन ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी मदद करियो ऐं हिते मली जे अंदरि का जदीद हॉस्पिटल बणाए ॾियो त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजो इलाजु कराए सघनि। रिपोर्ट सरवर मेमण, मुराद मेमण।